मुझे नालो अलीशा है और गारो में रहंदी आहियां और इतने ज़ेप्टिज ITV गारो में BBS HRR DB जे तरफां कोर्स कयां पई ऐं इन मां मूंखे इलाही सारो फ़ाइदो हासिल थियो आहे छो त ये कोर्स इलाही महांगा थींदा आहिनि त इन जे करे असांखे फ्री में कोर्स कराइनि पिया ऐं जेका नथा ॿार करे सघनि उहे बि हाणे इन कोर्स में अची सघनि था उहे बि करे सघनि था ऐं इन खां अलावा जेका मुंहिंजो शौक़ु आहे त आउं पार्लर सिखां पार्लर खोलियां ऐं मतिलबु कि उन में आउं पंहिंजो कमायां कंहिंजी मोहताज न थियां ऐं ॿियो जेको इन में आउं इलाही कुझु सिखी आहियां जीअं थ्रेड थी वियो वैक्स थी वियो फेशियल थी वियो ऐं हेयर स्टाइल थी वियो जेतिरो आउं सिखी आहियां न उहो चाहियां थी ॿियनि खे बि सेखारियां ॿियनि खे बि उहा स्किल ॾियां ॿियो आउं इलाही शुक्रगुज़ार आहियां ज़ेप्टिज गारो जी त उन्हनि असांखे इहो कोर्स ॾिनो 10 महीननि वारो जंहिंमें असां इलाही कुझु सिखियो आहे ऐं अञा बि 3 महीना रहनि था त उन में असां इलाही कुझु सिखी वेंदासीं।